पीरवसण मां रिपोर्टर ए.डी. चांडियो। शहर में बि रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हुकूमत तरफ़ां 55 रुपया पेट्रोल डीज़ल महांगो करण ख़िलाफ़ गरीब अवाम सरापा एहतजाज पिणियल आहे। एहतजाज कंदड़ नौजवान इत्तेहाद जे अॻवान मंजूर सिंधी, बासित सूमरो, कदीर जमाली, सदाम सिंधी, गुलज़ार आमिर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॻई महांगाई असां ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वेतर राति जे ऊंदहि में पेट्रोल डीज़ल महांगो करे अवाम मथां महांगाई जो बम किराए वियो आहे। असां ग़रीब अवाम वॾे आज़ार में अची विया आहियूं। पेट्रोल डीज़ल महांगो हुअण सबबि हर शइ महांगाई थी वई आहे। हिन ग़रीब अवाम परेशान थी वई आहे। हिननि बस वारनि आला इख़्तियारनि तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त तुर्त पेट्रोल डीज़ल जा अघ घटाया वञनि जीअं ग़रीब अवाम खे रिलीफ मिली सघे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। रिपोर्ट ए.डी. चांडियो, पीरवसण।